अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कुछ वक़्त पहिरियां मदे जी वेझो ॻोठ समूह जूनाजा मां एसीएफ जे स्कूल मां चोरी थी हुई। एसीएफ जो जेको स्कूल आहे उनजो ओनर आहे साईं तौफ़ीक़ अहमद मशहूरी साहिब जिन। साईं जिन हिते मौजूदु आहिनि। स्कूल में चोरी जे हवाले सां छा वाक़ियो थियो आहे, साईं खां अचो त तफ़सील वठूं ऐं पुलिस हिन वक़्त ताईं छा पेशरफ़्त कई आहे। अस्सलाम वालेकुम साईं, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम ॾिनो असांखे। साईं, इहो 23 मार्च ते असांजे हिकिड़ो सिंध एजुकेशन फाउंडेशन जो स्कूल आहे, गवर्नमेंट ऑफ सिंध जो ताउन सां हलंदो आहे, हुनजे सहकार सां उते असांजो हिकिड़ो चोरी जो वाक़ियो पेश आयो। जेको आहे असां उते जेको सोलर जो सिस्टम हुयो असांजो तक़रीबन 4-5 लखनि जो सिस्टम लॻियल हुयो। हुन में काफ़ी सारो सामान हुयो, पैनल हुया, बैटरियूं हुयूं। उहो जेको आहे सो उन ॻोठ मां चोरी थियण जी इतला मिली त असां उते उन वाक़े वारे हंध ते पहुतासीं जिते इहो चोरी जो मामिलो थियो हो। त ज़रूरु असां बि पंहिंजे हिसाब सां जेको आहे सो पुलिस त ज़रूरु जेसि ताईं अचे तेसि ताईं असां पंहिंजे हिसाब सां कोशिशूं शुरू कयूंसीं, वरितियूंसीं। पंहिंजा माण्हू उते काफ़ी पहुता, कुतो घुराए असां पंहिंजो कार्रवाई शुरू कईसीं। त कुते जा पेरा जेके इन स्कूल जो जेको ॻोठु आहे असांजो चनन जी वाण जे भरिसां समाज जूणे जा, उनजे ई भरिसां हिकिड़ो बिरोहिन जो ॻोठु आहे, जिते वञी उते उहे पेरा लॻा। असां पंहिंजी काफ़ी तादाद में माण्हू हुयासीं, उन्हनि जो ॻोठु वियासीं, अख़लाकनि उन्हनि खे चयोसीं त बाबा हाणे महिरबानी कयो, हीअ जेका शइ थी आहे तव्हांजे घर में अची लॻी आहे। अख़लाकनि असां बि इज़त वारा आहियूं, दरगाह शरीफ़ सां असांजो तालुक़ु आहे, असां कंहिंखे बि न चाहींदा आहियूं त का तकलीफ़ पुलिस जे तरफ़ां, राजोड़ी तरफ़ां, वॾेरे तरफ़ां कंहिं वटि बि जेको आहे सो का तकलीफ़ अचे। उन्हनि असांखां हफ़्ते ॿिनि जो टाइम घुरियो, असां उन्हनि खे टाइम ॾिनोसीं पंहिंजे हिसाब सां त बाबा तव्हां भले जांच कयो, असांजो नुक़सानु थियल आहे, ॿार आहिनि नंढड़ा, स्कूल में सोलर जो सिस्टम हिकिड़ो ख़तमु थी वियो आहे, गर्मी ॾिसो था अॼुकल्ह केॾी आहे, पाणी पीअण जो कोन्हे, तकलीफ़ आहे। असां उन्हनि खे एतिरो टाइम ॾियण खां पोइ उहे असां वटि 2 हफ़्तनि खां पोइ आया। उन्हनि असांखे इहा ई ॻाल्हि कई त साईं असां चोर जेके असली तव्हांजा आहिनि असां उन्हनि ताईं पहुता आहियूं, असां तव्हांखे नालो ॾियूं था उन्हनि जो, तव्हां उन्हनि सां पंहिंजी कार्रवाई कयो। ठीकु आहे बाबा, असां पंहिंजी कार्रवाई बि कंदासीं। उन्हनि खां बाद में असां उहे नाला वठी जेके असांखे मिलिया त उहे उन ई ॻोठ जा माण्हू हुया जिते असांजी चोरी थी। अच्छा सर, हीअ जेके कुते जा पेर माना कहिड़े ॻोठ में ऐं कंहिंजे घर पिया? साईं, हे नालो त हिन जो जेको आहे दादन बिरोही चवनि था या दादो बिरोही चवनि था। हे स्कूल जे भरिसां ई जेको असांजो वारे वारी पुल आहे, इन जे भरिसां को ॻोठ जो नालो त हाणे ख़बर न आहे मूंखे। काफ़ी ॻोठ आहिनि आसपास में जेको आहे सो। इहो जेको ॻोठ आहे मुंहिंजे ख़्याल में पुल वारा बिरोही ॻोठ छॾिबो जी आहे। जी बिल्कुलु, इहो पुल जे वट में ई जेको ॻोठ आहे सो उते ई पेरा लॻा हुया। अच्छा ददर, माना जेतोणीकि अव्हां लायर बि आहियो त कानूनदान बि आहियो, त उन हवाले सां जेकॾहिं कुते जा कुतो माना पहिरां हिकिड़े घर में या कंहिं उताक में माना विझे थो आयो त पोइ त रिस्पॉन्सिबल ज़िम्मेदार उहा कानून माना उन कुते खे मञे। बिल्कुलु साईं, इहो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त कानून में कुते वग़ैरह जो असां में इहो कॉन्सेप्ट कोन्हे, ना ई कोर्ट ना ई को कानून किथे का मञींदी आहे इन शइ खे। लेकिन असां जेकॾहिं वञी ईअं कंहिंजे घर में पोइ अगरि सर माना माज़रत सां जेकॾहिं कानून माना उनखे कुते खे नथो मञे त पुलिस पोइ कहिड़े हिसाब सां बाक़ी कुता घुराईंदी आहे ऐं उन निस्बत सां पेरा खणंदी आहे? पुलिस बि त कानून जेको आहे गवर्नमेंट जी डिपार्टमेंट आहे न, पुलिस डिपार्टमेंट। साईं, हे जेके असां कुता घुराया असां पंहिंजे हिसाब सां प्राइवेटली घुराया, हिन में पुलिस जी का बि इन्वॉल्वमेंट न हुई। पुलिस त बाद में पहुती, पुलिस खे असां नाला ॾिनासीं। हाणे जेकॾहिं ईअं वञी कंहिंखे माण्हू चवे त बाबा तूं चोर आहे त ज़रूरु इहे दुश्मनियूं बि वधंदियूं आहिनि। कंहिंखे असां ईअं वञी ॻिचीअ खां जेको आहे सो पकड़ींदासीं त तूं चोर आहे, को मञण लाइ तयारु न हूंदो। राजोड़ी ईअं ई थींदो आहे, तव्हांखे ख़बर आहे, ॿहिराड़ियुनि में बि इहो ई थींदो आहे त कुतो घुराए वठंदा आहिनि। उनखां पोइ फ़ैसिलो थींदो आहे, ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पोइ जेका बि ॻाल्हि जिते पहुचंदी आहे उहो मसइलो उते हल कबो आहे। उनखां बाद असां पुलिस खे नाला ॾिनासीं त बाबा असां पंहिंजे तरफ़ां कार्रवाई कई आहे, जेका कार्रवाई इन्हनि वटि माण्हुनि वटि वञी लॻी आहे। उन्हनि पोइ पंहिंजी कार्रवाई जे लाइ असांखां चयो त असां कार्रवाई कयूं, जंहिंजे अख़लाकनि असां उन्हनि खे टाइम ॾिनोसीं, पाड़े जो सम्झी, भाइरी बिरादरी सम्झी करे असां उन्हनि खे टाइम ॾींदा आयासीं। लेकिन असांखे हिन महिल ताईं तक़रीबन चोथों हफ़्तो आहे, महीनो थियण वारो आहे, कंहिं बि क़िस्म जो काॾों बि असांखे रिस्पॉन्स जेको आहे प्राइवेट माण्हू जिन्हनि चोरी जिन्हनि वटि लॻी आहे असांखे न मिली आहे। हाणे असां मजबूर थी हिन महिल कानून जो सहारो वठण लाइ असां पंहिंजी केस दाख़िल करायो आहे। अच्छा, केस तव्हां जेको आहे नामिनेट दाख़िल करायो आहे? नामिनेट 2 माण्हू ॾिना आहिनि, उन में असां तक़रीबन 4 खां 5 माण्हू जेके आहिनि उहे नामालूम ॾिना आहिनि। जी सर। नाला कंहिंजा हुआ? नालो साईं हिकिड़ो त बिरोही आहे, दादन नालो अथसि। ॿियो छोकिरो आहे, उन्हनि जेको बिरोही असांखे नालो ॾिनो आहे उन्हनि जो तनवीर नालो खणनि था, उन्हनि जो असां नालो ॾिनो आहे। बाक़ी जेके आहिनि उहे कार्रवाई त ज़रूरु, एॾो सामान चोरी थियो आहे त हिकिड़े 2 माण्हुनि जो त कमु न हूंदो। उहे बाक़ी आहिनि उहे नामालूम आहिनि, बाक़ी पुलिस इन्वेस्टिगेट कंदी, उन्हनि में जेके नाला हूंदा जेके ज़ाहिर थींदा कार्रवाई कंदी पुलिस।
अच्छा मतिलबु इहो थियो त जेको जीअं त कुता माना दादूअ बिरोहीअ जे घर में आहिनि, घर में उता में घर हुयो साईं। घर में, त उन निस्बत सां उनजो नालो अची वियो। बाक़ी तनवीर जुड़ेजा जो नालो माना दादूअ खयो आहे। जी उन्हनि खां पंहिंजे तरफ़ां खां पंहिंजी पर्सनली कोशिशि वठी करे उन्हनि को चोरनि जी ॻोल्हा कई आहे, बि अलाह खे ख़बर आहे। बाक़ी असां त हिन खां जेको आहे रिस्पॉन्सिबल इहो हुयो असांजी नज़र में, त असां उन खां पुछा कईसीं, उन खां पंहिंजी इन्वेस्टिगेशन करे असांखे इहे नाला ॾिना आहिनि। अच्छा अगरि पोइ हिते जेको आहे कुझु ॾींहं पहिरियां माना हिते ई मदरसे में जेका बैठक थी जंहिंमें माना टही धुरियूं माना अवां बि हुया बिरोही बि हुया ऐं जुड़ेजा बि हुया, त हिते छा तइ थियो? साईं अख़लाकनि उन खां बाद असां उन्हनि वटि 2 दफ़ा वियासीं जूणेजनि वटि जिन्हनि जो नालो खणे पियो, त बाबा जेकॾहिं तव्हांजो नालो खयो वियो आहे पोइ हाणे कूड़ आहे या सच आहे, तव्हां 5 मिंट टाइम कढी अचो, मां बिरोही खे बि घुरायां थो, तव्हां महिरबानी करे वेही पाण में डिसाइड कयो त साबित कंहिं ते थो थिए। मां नथो चाहियां त को बिरोही खे तकलीफ़ अचे, मां नथो चाहियां त के जूणेजनि खे तकलीफ़ अचे। असांजा 2 भाइर आहिनि, असांजे पाड़े जा आहिनि, असांजो दरगाह शरीफ़ सां तालुक़ु आहे, असांजो कंहिंसां बि इहो न हूंदो आहे त कंहिंखे नाक कंहिंखे तकलीफ़ अचे। हिते 2 धुरियूं आयूं, उन्हनि असांखां टाइम वरितो त साईं असांखे 2-3 ॾींहं छॾियो, असां तारीख़ वठी फ़ैसिलो करे जंहिं ते बि शुद्ध थियो असां तव्हांखे भरे ॾींदासीं। जी साईं, ॻाल्हियूं इहे थियूं हिते। अच्छा त फ़ैसिले में कोई अमीन वग़ैरह वारियो? साईं अमीन हो चवनि पिया असांजो जेको आहे फ़ैसिलो असां कंदासीं नजफ़ अली ख़ान वटि। उहो नजफ़ अली ख़ान जो ख़बर न आहे त हिन महिल ताईं विया आहिनि न विया आहिनि, असांखे हिन महिल ताईं को रिस्पॉन्स न मिलियो आहे उन्हनि जे तरफ़ां। अच्छा त सर जेको फ़ैसिलो हो 2 धुरियूं पाण में कंदा या अवां कंदा उन्हनि सां? साईं हाणे ज़रूरु उहे पाण में कंदा न, मुंहिंजो त उन्हनि में को बि जेको आहे न आहे। मूंखे मां इहो चाहींदुमि मूंखे पंहिंजी चोरी मिले। हाणे बिरोही ते पियो आहे, जुणेजनि ते पियो आहे, मां असां कंहिंजो बि नालो कोन था खणी सघूं। फ़ैसिलो कंदो वॾेरो आहे, अमीन आहे, अलाह उन्हनि जी इज़त कई आहे, उहे सम्झनि था, वेहंदा, ॻाल्हियूं ॿुधंदा, त उहो त पाण ई क्लियर थी वेंदी ॻाल्हि। हाणे हिन वक़्तु तव्हां छा था चाहियो, मतिलबु तव्हांजो छा मतिलबु? साईं मां हाणे बि हिन वक़्तु बि इहो ई चाहियां थो त असांजो जेको नुक़सानु थियो आहे, असांजी जेका हिन महिल तकलीफ़ आई आहे, स्कूल में हलंदव तव्हां ॾिसंदव त हिन महिल ॿार वेचारा गर्मी में सफ़ा बेहाल जीअं थींदो आहे, हिकिड़ो टीचर्स आहिनि, उस्ताद आहिनि, ॿियो अमलो आहे, उहे वेहण जहिड़ा न आहिनि। असांखे जेतिरो थी सघे असांजो इहो ई अर्ज़ु आहे, असांखे पंहिंजूं शयूं वापसि थियनि या भरे ॾियनि त असां पंहिंजो स्कूल त सही नमूने सां हलाए सघूं। तालीम आहे हिकिड़ी शइ आहे, असां अहिड़े ॻोठ में अहिड़नि इलाइक़नि में वञी असां जेकॾहिं इहा फैसिलिटी ॾियूं था त उते अहिड़ा जो ज़ुल्म थींदा त पोइ असां काॾे वञी कंहिंखे तव्हांजो